नाज़रीन, एसएस न्यूज़ मीडिया ग्रुप तरफां डिवीज़न सतह ते रिपोर्टरनि जी गॾिजाणी जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। उन सिलसिले में पहिरीं गॾिजाणी नवाबशाह डिवीज़न में कई वई, जंहिं जी शुरूआत लाखणी लतीफ़ जी दरगाह ते हाज़िरी भरे कई वई। एसएस न्यूज़ मीडिया ग्रुप जे सीईओ साजिद हुसैन सोलंकी, मैनेजिंग डायरेक्टर नज़र सियाल, डायरेक्टर न्यूज़ इमदाद सीलरो, असाइटमेंट एडिटर वफ़ा रज़ा ऐं सरफराज़ नवाज़ सियाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते हाज़िरी भरे चादर चाढ़ी सिंध जे मारोड़नि जी ख़ुशहाली ऐं इदारे जी तरक़ीअ लाइ ख़ुसूसी दुआ घुरी। एसएस न्यूज़ जे सीईओ साजिद हुसैन सोलंकी ऐं ॿियनि जी भिटशाह पहुचण ते एसएस न्यूज़ मटियारी जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ज़हीर सोहो, भिटशाह जे रिपोर्टर अली कासिम, सहाफ़ी नौशाद बुघियो ऐं ॿियनि शानदार इस्तक़बाल कयो ऐं मथनि गुलनि जी वर्खा बि कई। भिटशाह जी दरगाह ते हाज़िरी भरण खां पोइ नवाबशाह प्रेस क्लब में शहीद बेनज़ीर भुट्टो डिवीज़न जे नुमाइंदनि जी गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी में नवाबशाह, सांगड़ ऐं नौशर फिरोज़ जे नुमाइंदनि शिरकत कई। उन मौक़े ते एसएस न्यूज़ मीडिया ग्रुप जे सीईओ साजिद हुसैन सोलंकी ॻाल्हाईंदे चयो त एसएस न्यूज़ तमामु थोरे अरसे में सिंध जे ग़रीब, मिस्कीन ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजी उभिरियो आहे। उन में इदारे जे समूरे सतह ऐं नुमाइंदनि जी महिनत ऐं सचाई शामिल आहे। एसएस न्यूज़ जे सीईओ वधीक चयो आहे त एसएस न्यूज़ मीडिया ग्रुप तरफ़ां रोज़ाने सिंध सार अख़बार बि जल्द आणे रहिया आहियूं, जंहिं जे कामयाबीअ जो बि पूरो यकीन आहे। उमेद आहे त समूरा रिपोर्टर अहिड़े ई ईमानदारी ऐं सचाईअ सां सिंध सार अख़बार लाइ बि कमु कंदा। उन मौक़े ते एसएस न्यूज़ जे मैनेजिंग डायरेक्टर नज़र सियाल, डायरेक्टर न्यूज़ इमदाद सीलरो ऐं असाइटमेंट एडिटर वफ़ा रज़ा एसएस न्यूज़ ऐं सिंध सार अख़बार जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो आहे त समूरा रिपोर्टर जंहिं बहितर नमूने सां कमु कनि था, उन में अञा बि बहितरी आंदी वञे। गॾिजाणी में समूरनि ज़िलनि जे रिपोर्टरनि पंहिंजूं तजवीज़ूं पिणु ॾिनियूं ऐं यकीन ॾियारियो त हू इदारे जी वधीक कामयाबीअ लाइ राति ॾींहुं महिनत कंदा। उन मौक़े ते इदारे तरफ़ां सीईओ साजिद हुसैन सोलंकी रिपोर्टरनि खे लोगो पिणु ॾिना। एसएस न्यूज़ तरफ़ां मटियारी ज़िले जी पिणु गॾिजाणी कई वई, जंहिं में मटियारी, भिटशाह, हाला ऐं न्यू सईदाबाद जे रिपोर्टरनि शिरकत कई। एसएस न्यूज़ जे सीईओ साजिद हुसैन सोलंकी उन मौक़े ते ॻाल्हाईंदे चयो आहे त खेसि तमामु घणी ख़ुशी थी आहे त एसएस न्यूज़ कामयाबीअ जूं मंज़िलूं तइ करे रहियो आहे। गॾिजाणियुनि जो इहो सिलसिलो जारी रखियो वेंदो। तमामु जल्द सिंध जे रहियल डिवीज़नुनि में बि रिपोर्टरनि सां रूबरू वञी कचहरी कई वेंदी ऐं इदारे जी बहितरीअ लाइ तजवीज़ूं ऐं राया वरिता वेंदा।